नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे नौजवान अली हैदर रुंजो खे कूड़े पुलिस मुक़ाबले में क़त्ल करण ख़िलाफ़ सरवरी जमात पारां क़ानूनी वेढ़ जो ऐलान करे छॾियो आहे। अॼु सरवरी जमात जे चीफ ख़लीफ़े ते नूर मोहम्मद शाह खिपरो जे अशरफ कॉलोनी पहुची कूड़े पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रुंजो जे तॾे ते पहुची संदसि पीउ मुबारक रुंजो सां ताज़ियत कई। शहीद जे तॾे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरवरी जमात जे चीफ ख़लीफ़े से नूर मोहम्मद शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अली हैदर रुंजो हिकु ग़रीब पोरियत हो। हिन खे हिन लाइ क़त्ल कयो वियो जो हू पैसा भरे कोन सघियो आहे। जिन क़ाइदे आज़म जी मदद वरिती उहे निकिरी विया। हिन चयो त अली हैदर रुंजो जो क़त्ल जो पीपी जी क़यादत समेत कोर्टनि सगुरिन नोटिस न वरितो। असां क़ानूनी रस्तो इख़्तियार करे जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जे लाइ वारसनि जी हर मदद कंदासीं। हिन चयो आहे त असांजी हुकूमत में असांजा नौजवान क़त्ल कया पिया वञनि। इन मौक़े ते शहीद अली हैदर रुंजो जे पीउ ॿुधायो त असांजे नौजवान जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे सज़ा ॾियण जे लाइ कोर्ट जो दर खड़काईंदासीं। असांजे सरवरी जमात जो रुंजा बिरादरी में वाक़ियो थियो आहे। असीं इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़बूत था कयूं त जेकॾहिं को बि किथे जो कहिड़े इलाइक़े जो बि को बि जवाबदार हुजे या पुलिस माण्हू खणी वञे त उहो कोर्ट में पेश कयो वेंदो आहे। पर इहो कोन हूंदो आहे जो पुलिस पकिड़े ऐं पंहिंजो मुक़ाबिलो ॼाणे मारे छॾे। जेकॾहिं असांजो पाड़े जो हिते वापारी हो, सेठ हो, उन सेठ खे जेको तव्हां वठी विया खणी विया, केरु खणी विया ख़ुदा ॼाणे केॾांहुं वियो, का ख़बर कान पई। जॾहिं उहो बाज़ियाब थी आयो आहे, 2 ॾींहं पंहिंजे या 3 ॾींहं पंहिंजे घर में वेठो आहे, उन खां पोइ ई रुंजो फ़क़ीर खणी वञी पंहिंजे मुक़ाबिलो ॼाणाए ऐं उनखे वञी उन्हनि त असां धाड़े मुक़ाबले में मारियूं पिया। जॾहिं उहो जवाबदार 2-3 ॾींहं अॻु पोइ पंहिंजे घर पहुचे ऐं मुक़ाबले वारा धाड़े पोइ पिया मरनि, इहो किथे इंसाफ़ु आहे। जेकॾहिं आहे त भला कोर्ट आहे, कोर्ट सगोर थियणु खपे, पुलिस खे कोर्ट मोकिलणु खपे। जेकॾहिं असांजे अदलिया जो, असांजे अॻुवाण जो, असांजे सियासी लीडरनि जो या असांजे मोतबर माण्हुनि जो जेके बि असांजा इलाइक़े जा आहिनि, सभु जनरल ॻाल्हि था कयूं, उन्हनि खे सोचणु खपे त जेकॾहिं को बि ॾोहारी आहे त उनखे कोर्ट जी सज़ा अचणु खपे। उनखे पुलिस जेकॾहिं अॼु हिकिड़ो मिसकिन रुंजो ग़रीब मारियो आहे, हिन सां गॾु 25, 30, 50, 100 खनि तक़रीबन अंदाज़े माण्हू पुलिस पकड़िया, पोइ उहे छो छुटी आहे, कहिड़े आधार छुटी आहे? ज़रूरु कंहिं सहारे त छुटा आहिनि न। पोइ हीअ जेकॾहिं ग़रीब माण्हू मिसकिन वटि कुझु गुंजाइश हुजे हा, का ताक़त हुजे हा, त शायदि हीअ बि छुटी वञे हा। हीअ ग़रीब माण्हू आहे, मज़दूर माण्हू आहे, हिन वीचारनि जी का ताक़त कोन्हे जो कंहिं पुलिस ऑफिसर ते पहुची सघनि। पहुचे ताक़त हुजे हा, हीअ बि जेकॾहिं का बिरादरी चंदो करे 5 रुपया गॾु करे कंहिंखे ॾीन त हीअ बि अछा किथां थी छुटी वञनि हा। पर हिननि ग़रीब में ॾियणु कोन हो त जॾहिं माण्हू वापारी वापसि पहुतो आहे, उनखे 2 ॾींहं 3 ॾींहं पंहिंजे घर पहुतो आहे, उन खां पुठियां पुलिस मुक़ाबिलो कयो थी मारे, इहो किथे कानून आहे, किथे इंसाफ़ु आहे? जेकर कोर्टूं असांजूं आहिनि, पोइ कोर्टूं कहिड़े कम जूं आहिनि? अहिड़ा जेकॾहिं फ़ैसिला असांजी पार्टी क़यादत या असांजा सियासी अॻुवान या असीं चऊं पंहिंजी जेका असांजी हुकूमत आहे, अहिड़ा जेकर फ़ैसिला हलंदा, अहिड़ा इंसाफ़ थींदा त पोइ ग़रीब मिसकिन कंहिं वटि तव्हां खणी वेंदो। असांजी जेका बि सरवरी जमात आहे, ऐं सरवरी जमात तरफ़ चवंसि, पर जेकॾहिं को बि कंहिं मिसकिन ग़रीब खे बेवाजिबी करे कंहिं पुलिस ऑफिसर कंहिंखे मारे थो त उन इंसाफ़ थियणु खपे, उन सां हक़ु थियणु खपे। कोर्ट जे दौरान ॾींहुं पोइ कोर्ट सगोरी जेको फ़ैसिलो करे थी उहो असांखे बरक़ क़बूल हो। अॼु हिकिड़ो रुंजो खणी विया आहिनि, सुभाणे को ॿियो माण्हू खणी वञनि, जेकॾहिं नथा आवाज़ उथारियूं, नथा कुझु चऊं, नथा कुझु ॻाल्हायूं त इन नतीजो कोन्हे को त मिसकिन कंहिंखे घर मां जले खणी पुलिस मुक़ाबिलो ॼाणे मारे छॾे। पुलिस मुक़ाबिलो आहे त उहो माण्हू रूपोश हूंदो आहे, धाड़ियल हूंदो आहे, त उन में घटि में घटि त उन 15, 25, 40, 50 केस त हूंदा आहिनि न, का कोर्ट त हूंदी आहे न, उहो कुझु बि कोन्हे। ईअं ॿाह मां जले उहे हुनजी रसाई न कयूं। जेके रसाई जिन दोस्तनि कई उहे विया हलिया, असीं हुन कोन चऊं त छो विया, पंहिंजी महिनत कयूं, पंहिंजी मज़दूरी ॾिनऊं, जिन छॾाए विया। हीअ वीचारा मिसकिन हुआ, ग़रीब रुंजा, हिन में ताक़त ई कोन्हे, मज़दूरी का ताक़त शहर में केतिरे में तगारी कमाइनि था, उहा खयूं बचनि राति जो 8 या 5 किलो वठो खाराइनि था, उन में ताक़त ई कोन्हे जो 5 रुपया ॾेई या पंहिंजो जुन छॾाए सघनि हा। अहिड़ो केस हो त कोर्ट में ॾिना, कोर्ट खे फ़ैसिलो करे पुलिस छो कयो? असीं असांजी जेका IG पुलिस आहे उन खां बि इतलाह कयूं था, कोर्ट सगोरी आहे, असीं उन खां बि सुवाल था कयूं। ऐं पंहिंजी असांजी जमात, सरवरी जमात जेका बि आहे, ऐं उनजो अॻुवान आहियां, वॾो आहियां, मूं ते हिकिड़ी ज़िमेवारी आहे। ऐं अॼु अवां जे अॻियां दोस्तनि अॻियां आयो अपील थो कयां, असांजी अपील ख़ुदारा असांजे कोर्टनि ताईं, असांजे ऑफिसरनि ताईं, असांजे नुमाइंदनि ताईं पहुचणु खपे। छो कहिड़ो रोक इन हवाले सां इन केस खे फॉलो करण लाइ कहिड़ो लाइ अमल जोड़ियो आहे? हाणे छा मुतालबो कंहिंखां कंदव? असीं पंहिंजो मुतालबो पंहिंजा गवर्नमेंट खां कंदासूं त असांजी छो बेवाजिबी थी आहे?
थियणु खपे, इंसाफ़ मिले। जेकर चोर आहे जवाबदार आहे त उन कोर्ट में पेश कयो न। अॼु जेकॾहिं हींअर जवाबदार को हुतां ॿाह मां जले मुंहिंजे गाॾी मां उलाए वठी वञे ऐं चए तूं धाड़े लहीं, ईअं त कोन थींदो न। बासी जेको आहे गैर कानूनी सुप्रीम कोर्ट खां उनखे लेटर मिलियल आहे, माना हू सस्पेंड आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ बावजूद हू कहिड़े हिसाब में माण्हू खणे पियो, जांच वठे पियो। तमामु घणी गैर दहशतगर्दी सिंध में सांगड़ ज़िले में पकड़ी वई आहे। सांगड़ ज़िलो दहशतगर्द आहे, तो क्या ॿुधायां। तमामु नाजाइज़ ग़रीबनि सां इंसाफ़ नथो थिए, तमामु दहशतगर्दी वधीक पई थिए। इंसाफ़ कयो वञे, कोर्टनि खे चऊं था, अदालत खे इंसाफ़ कयो वञे। मलस पुलिस एहलकारनि ते तव्हां केस दाख़िल कराईंदो? बिल्कुलु कराईंदासीं। जेको बि मिडिल क्लास या पंहिंजे हिसाब सां हलण वारो माण्हू हिते उन रियासत जे उन अमलदारनि खे पसंदि न आहे। अली हैदर जो क़त्ल हिकिड़ी तमामु नाजाइज़ी नाइंसाफ़ी ॾाढ जे बुनियाद ते आहे, जंहिं ते ज़िंदगी में जॾहिं हिकु FIR ई न आहे, जेको माण्हू छॾी हुनखे घरां गिरफ़्तार करे पोइ माण्हू ॿ ॾींहं दीवान जेको अॻुवा थियल उहे माण्हू पंहिंजे घर में, उन खां पोइ उनखे मुक़ाबिलो ॾेखारणु आउं चवां थो वॾी ज़्यादती आहे। ऐं ख़ासि करे हीअ त उन जमायत सां बि सलाहियल हुयो जेका इक़्तिदार में बि आहे। असां उन्हनि जे साईं नूर मोहम्मद शाह जेको हिननि जो चीफ ख़लीफ़ो साहिबु वेठो आहे सर जो, त उनखे बि असां अपील कंदासीं त हिन ॻाल्हि ते मज़बूती सां मोक़िफ़ वठी इन अमलदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियनि या एहतिजाज थियनि। सुठे नमूने सां जेकर इहो अमल थियो ठीकु आहे, न त इहा पुलिस वतंदी, ॿिनि माण्हुनि खे बेगुनाह मारींदी। असां चीफ जस्टिस खां बि मुतालबो था कयूं ऐं ॿियनि जेके ज़िम्मेवार रियासत जा माण्हू जेके हलाइण वारा आहिनि, जेके चवनि था इंसाफ़ जूं ॻाल्हियूं, उन्हनि खां बि इहो मुतालबो था करूं त नाहक खून थियल आहे, हीअ ॾाढ थियल आहे। इन ॾाढ जे ख़िलाफ़ हुननि जी मदद कनि, न कंदा त सुबुह जो अलाह जे पुछाणे मां इहे हुकुमरान बि गुज़रंदा, पोइ अलाह जो ॾाढ कंहिंखे न बख़्शंदो। जाती हुई हमारे से, हमारा भाई घर पे सोया हुआ था, 12 बजे आके तकरीबन 5 दिन पहले शहीद करने से पहले वो घर से उठाया रात को आके। उसके बाद उसको तशद्दुद करते रहे, हमारी मुलाकात नहीं करवाई उन्होंने। हम जो मुलाकात कर जाते थे वो कहते थे कि उधर है, कभी उधर है, गिरफ्तारी शौक नहीं करते थे और हमारे पास नहीं है। उसके बाद उनके बंदे भी आए हमारे पास, हमारे से क्या भाई 10 लाख रुपए दो, तुम्हारा बना छोड़ते हैं। 10 लाख हम कहाँ से लाएँ, हम गरीब मिस्किन। इसका वालिद साहब कराची में नौकरी करता है प्राइवेट। तो हम लोग ये उन्होंने कहा भाई हमारे पास तो 10 लाख नहीं है। बोला अगर नहीं है तो दूसरों ने दिए, सब छुट के जा रहे हैं, तुम्हारा बने नहीं छुटेगा, तुम्हारे को कल खुशखबरी मिलेगी। दूसरे दिन उसको शहीद करके बेगुनाह पेरूमल थाने की हद में उसको फेंक दिया, हमारे को लाश दे दिया उन्होंने। हम अपील करते हैं चीफ जस्टिस पाकिस्तान और वज़ीर सिंध वज़ीर पाकिस्तान से तो हमारा तदार किया जाए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।